वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ताल के ॻड़हे यासीन जे ॻोठ सलाह खखराणी ॻोठ में, जिते असांजो मरहूम भाउ सहाफ़ी दोस्त इमदाद खखराणी जो ॻोठ आहे। हुनजे भाउ नصرالله खखराणी साहिब सां मौजूदु आहियूं। अचो त उन खां पुछंदासीं त भाऊ जेको आहे असांजे भाउ इमदाद मरहूम खखराणी जी जेका रिपोर्ट आई आहे पॉज़िटिव, जेका गवर्नमेंट ॾेखारी आहे कोरोना जे हवाले सां, उन हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे त इहा रिपोर्ट वाक़ई ईअं ई आहे या तव्हांजा कुझु तफ़ज़ात आहिनि? साईं, हाणे डॉक्टरनि खां असां पुछा कंदा रहिया। पहिरें ॾींहुं जॾहिं भाऊअ डेथ कई उन ॾींहुं डॉक्टरनि खां पुछा कयो त बाबा जेको आहे सैंपल कल्ह थिया आहिनि, लाज़मी अॼु टेस्ट अचे, न त सुभाणे ताईं त अचणु खपे। टेस्ट अचे पोइ असां तदफ़ीन कंदासीं वग़ैरह। जेकॾहिं पॉज़िटिव थी अचे त SOP तहत, जेकॾहिं नेगेटिव थी अचे त असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कंदासीं। डॉक्टरनि चयो सैंपल ई अॼु मोकिलिया आहिनि। जॾहिं हिकिड़ी शइ आहे सैंपल हिकिड़े ॾींहुं वठिजनि, हुन ॾींहुं सैंपल मोकिलणु घुरिजनि। 3 ॾींहं ते असां वटि आया हिते सैंपलिंग जे लाइ, असांजी फैमिलीअ जे लाइ। हाणे हिननि थी सघे थो सैंपल हुननि वटि पहुता आहिनि, हुननि लिकाया आहिनि, ॿुधाइनि नथा पॉज़िटिव आहे नेगेटिव आहे, वरी सैंपलिंग असांजी वठी विया। असुल में इहे शइ चवणु डॉक्टर अमरल्ला जो त हिन खे कोरोना आहे ई कोन। मुंहिंजो अंडर ट्रीटमेंट पेशेंट रहियो आहे 2 सालनि खां। हिन खे सके जी बि बीमारी हुई, शुगर कंहिं टाइम हिन जी 480 ताईं पहुतल हुई। मुंहिंजे साम्हूं बहादुर अॻवाण हुयो, बहादुर माण्हू हुयो, साम्हूं बीठो आहे। मां चयोमांसि इमदाद हीअ शइ आहे, एॾी गफ़लत न करे। उन खां पोइ कंहिं टाइम हिन जी 270 ताईं ब्लड प्रेशर बि मां ॾिठो 7-8 महीना अॻु में। नॉर्मल आहे। 2 दफ़ा मां पाण थर्मामीटर ते चेक कयो आहे। शुगर जेको आहे 130 ते बीठी आहे। हिनखे ओचितो जेको आहे अटैक थी वई। जंहिं महिल हे खट खां लहे थो, लहण सां हिन खॿो हथु ईअं बीकोड़े करे सॼी हिन खॿे दिलि जे पासे ॾांहुं हथु रखियो आहे। इहा निशानी ॿुधाए थी त हिनखे अटैक थियो आहे। इहे शयूं असांखे ॿुधाइनि थियूं त हे सॼी साज़िश कई वई आहे। असां आला अख़्तियारुनि खां घुर था कयूं त असांजी हिकिड़ी जेको आहे हीअ इन्वेस्टिगेशन कई वञे त हिन में मुलवस कहिड़ा कहिड़ा किरदार आहिनि। DC सां राब्तो कंदो रहियो आहे, DSO सां राब्तो कंदो रहियो आहे, उन फ़ोन नथा कनि। असां आला अख़्तियारनि खां इहा डिमांड कंदासीं। ॿियो असांजो छा जेको आहे उहो त असांजो शहीद थी वियो, सम्झो 21 राति जेको आहे मिली वियोसीं जुमी जो ॾींहुं असां उहा शइ। पर घटि में घटि अहिड़ी जेको आहे माण्हूअ जी तहक़ीक़ात थिए ऐं उन्हनि जे किरदारनि खे सज़ा मिले त अॻिते हली इहे सभी सदन में अहिड़ा किरदार ईंदा आहिनि उभरी। ये हैदर बख़्श जतो ई आहे। उन खां पोइ ॾिसो को किरदारु कोन्हे। सम्झो फाज़ुल राहू हुयो, उन खां पोइ को किरदारु इलाही गैप थी वई। हे बि हिकिड़ो किरदारु हुयो, उहो किरदार खे घुटियो वियो आहे। साईं, तव्हां इहो ॿुधायो असांखे त भाऊ इमदाद जे विछोड़े खां पोइ हिते कुझु जेको आहे सियासी समाजी माण्हू कहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे तव्हां वटि आया आहिनि हुज़ुरख़्वाही जे लाइ, ऐं केरु जेके आहिनि उहे न आया आहिनि तव्हां ॾे? साईं, खान साहब महर साहब जो प्रोग्राम हुयो। महर साहब खे डॉक्टरनि रोकियो त तव्हां सफ़र जे लाइ कोन आहियो, छो जो हे वायरस वफ़ा त हुयो न। पोइ साईं फ़ोन ते राब्तो करे माज़रत कई ऐं उन्हनि जे लाइ कमेंट्स ॾिनी त असांजो सॼी बांह हुयो, तव्हांजो त ख़ानदानी हादिसो आहे, तव्हांजी बर्दाश्त खां चढ़ियल आहे। पर असांजो बि हिकिड़ो नुक़सानु थी चुको आहे सियासी लेवल ते। ज़ुल्फ़कार ख़ान कमारो साहब जन आया तज़ियत ते, शफ़क़त ख़ान मुगराणी जन आया, अञा ताईं तज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। जेकॾहिं असां नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं ऐं साईं खां इहो पुछूं त जेतोणीकि असांखे बि ख़बर आहे त मरहूम इमदाद जेको आहे उहो महर ख़ानदान जो सपोर्टर हुयो वधीक। हूअं त उहो अवामी सपोर्टर हो, अवामी नुमाइंदो हो, पर जेके पिछाड़ी जा ॾींहं क्लोज़ उन्हनि सां हुयो, महरनि सां।
त किरोना जे ख़ौफ़ खां ॿार जेके आहिनि उहे न आया ने पोइ बि त कमारिया ख़ानदान खे जस हुजे जो उहो ज़ुल्फ़कार ख़ान जेको आहे कमारियो इन वबा जे हूंदे बि उहो तव्हांजे थॾे ते आयो आहे ऐं तव्हां सां हुन ताज़ियत कई आहे। न तव्हांजे दुरानी ख़ानदान मां कोई आयो आहे, न महर ख़ानदान मां, न वरी को शिकारपुर मां जेके सियासी हवाले सां असां वटि आहिनि। त पोइ उन हवाले सां तव्हां छा कमेंट कंदो? फ़ोन ते तज़ियत करणु त ॾाढी आसान आहे, महर साहिबनि खे त हिते अचणु घुरिजे हा न, डॉक्टर वरी छा कंहिंखे झलींदा आहिनि? साईं असुल में असांजो कमारियो ख़ानदान जो पुराणो तालुक़ु आहे। नादर हुसैन जेको आहे न जीअं अमड़ खखराणी ख़ानदान मां माना उहो अमड़ हुई खखराणी ख़ानदान मां, उन सां वॾो तालुक़ु आहे ऐं ईअं सम्झो गहरो आहे। बाक़ी सियासी इख़्तिलाफ़ात वग़ैरह इहे हलंदा रहंदा कराई। हाणे एतिरो असांजे लाइ हिकिड़ो ज़ुल्म कयो वियो आहे, बाक़ाइदे असांजे पाड़े में ॻोठनि ते मस्जिदनि में ऐलान कराया विया त इन्हनि सां सोशल बाइकाट कयो वञे, इन्हनि जो को अचणु न छॾियो, वञणु न छॾियो। इन में केतिरो असांजे डिप्रेशन थियो हूंदो, केतिरी तकलीफ़ पहुती हूंदी। इहो असांखे मज़े जी ॻाल्हि नाज़रीन अवांखे असां ॿुधायूं साईं खां त भाऊ इमदाद मरहूम जे वेझो जेको क़रीबी माण्हू हुया जेके उन जे मरण घड़ीअ ताईं उन सां गॾु हुया, त उहो उन्हनि खे कोरोना माना नेगेटिव आई आहे। त जेके बाक़ी जेके फैमिलीज़ जा आहिनि त उहे जेके 11 माण्हू ॿुधाइनि था त 11 माण्हू आहिनि या केतिरो तइदाद आहे जंहिंजी 7 माण्हुनि जी जिन जी पॉज़िटिव आई आहे, त उहे केतिरो इमदाद मरहूम जे वेझो हुया ऐं जिन जी नेगेटिव आहे 14 माण्हुनि जो सिंपल वठी विया। उन मां जेके माना 5 पॉज़िटिव आहिनि उहे केतिरो भाऊ इमदाद जे वेझो आहे ऐं जिन जी नेगेटिव आई आहे उहे केतिरो वेझो आहे, इहो अवां थोरो तफ़सील ॿुधायो। साईं असुल में ॻाल्हि इहा हुई, असांजो त ईअं सम्झो त हीरो हुयो। जॾहिं ही शइ डेथ थी वई उन दौरान उन खां अॻु में मां उन जी जेका ट्रीटमेंट कंदो रहियुमि, थर्मामीटर ॾिनो ऐं उनखे मानी खाराई, गिलास खयूं चवनि था जॾहिं ही शइ आहे हथ सां चिंबड़ी करे उहो करे थो। मां साह जो पेशेंट बि आहियां, फिफड़ में मुंहिंजे में पाणी कुझु 1996 में मुंहिंजे फिफड़ में पाणी बरूरीअ में मां इलाजु करायो, सॼो फिफड़ पाणी भरिजी वियो। उन जे बावजूदि मूंखे हिन वक़्त ताईं को सिम्टम्स न थियो आहे, मां नेगेटिव आयो आहियां। उन्हनि जे रिपोर्ट मुताबिक़ बि नेगेटिव आहियां, सिम्टम्स बि न आहिनि। जेके उन सां गॾु 2 भाइर आहिनि असांजा, इम्तियाज़ अली लुत्फ़ुल्लाह ॻोठु 10-15 ॾींहंनि जे हिस्ट्रीअ में उन सां मिलिया ई न आहिनि, उहे नेगेटिव पॉज़िटिव आया आहिनि। ऐं जेको मां खणण में भाकुर भरे करे खयूं आहे बग़ैर वाश जे, बग़ैर डिटोल जे, बग़ैर उतां जेको आहे उहा शइ उन खे नेगेटिव थो अचे। ऐं मुंहिंजो भाउ ॿियो नंढो जॾहिं इनखे दौरो पवे थो ऐं किरे थो त भाकुर भरे करे कट ते सुम्हारे थो, ऐं उनजो हिस्ट्री हिसाब किताब ज़मीननि जा इन्हनि जा उहो संभालींदो हुयो, उहो वञी इन सां कंदो हुयो त अदा ही ॻाल्हि हिसाब किताब उन खे नेगेटिव आहे। उहो कामण जो मरीज़ बि आहे। 2 ॾींहं अॻु में जेको आहे ब्लड बैंक उनखे इमदाद खणी विया त बाबा हलो जेको आहे त उहे दवा वठी ॾियां, डॉक्टर चन्नू आहे को नालो ख़बर न आहे उन ॾे। सो इहे शयूं निशानियूं ॿुधायूं। 2 नियाणियूं जेको आहे लुत्फ़ुल्लाह जूं जेको पॉज़िटिव आयो आहे उन जूं उते इमदाद वटि रहनि थियूं, उहे नेगेटिव आहिनि। छा 15 किलोमीटर उॾामी अचे हिननि खे कीअं इहो वायरस लॻो, जंहिंखे SOP तहत जेके 2 नियाणियूं जेके इमदाद सां गॾु घर में हूंदियूं उन जी ख़िदमत वग़ैरह कंदियूं, हा उहे नेगेटिव आयूं आहिनि। जेके उन जी ख़िदमत कंदियूं लुत्फ़ुल्लाह जूं नियाणियूं उहो शइ, ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे सहाफ़ी आहे, इन सां हर मरहले में साथी सत जो साथी रहियो आहे। हर हिकु चीज़ जेको आहे उन मूंखे ॿुधाई त छा छा थियो। बहरहाल उहे बाद जूं ॻाल्हियूं आहिनि, उनखे नेगेटिव आहे, उनखे नेगेटिव आहे। ऐं हा ऐं जेको आहे हुनजो ड्राइवर आहे उनजी पॉज़िटिव, उनजी घरवारी नेगेटिव आहे। ड्राइवर जी घरवारी नेगेटिव, ड्राइवर पाण पॉज़िटिव। छो जो ॾिठो वियो हुन सां गॾु त इहो आहे ज़मानो हले थो। अच्छा साईं, तव्हां असांखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेके सहाफ़ी दोस्त आहिनि त असांजे भाउ इमदाद जे लाइ जेका मूवमेंट हलाइनि था या कुझु हुन जे लाइ कनि था, त तव्हां हुन मां सेटिस्फाई आहियो या तव्हां मज़ीद छा था चाहियो, का तव्हांजी कहिड़े क़िस्म जी मदद कई वञे?
साईं हिन वक़्तु त असां शदीद ईअं ज़हनी दॿा प्रेशर में आहियूं। बिल्कुलु असां सां जेको आहे न उन्हनि जूं वॾियूं हमदर्दियूं आहिनि सहाफ़ी बिरादरीअ जी, हर हंधि एहतजाज हली रहिया आहिनि। खां पोइ 10 तारीख़ खां जेको आहे हिकिड़ी वर्किंग कमेटी ठाहियूं था, जंहिंमें सहाफ़ी बिरादरी बि हिसेदार हूंदी, असां बि हिसेदार हूंदासीं। उन में असां लाइ अमल तयारु कंदासीं त हाणे अॻिते हली हिननि किरदारनि खे सज़ा कीअं ॾियाराइजे। तहक़ीक़ात टीम ठाही वञी जेका जुडिशरीअ जे, असां डिपार्टमेंटल जेको आहे कोन, असां जुडिशरीअ खां जेको आहे तहक़ीक़ात कई वञे, हिन जा जेके किरदार आहिनि उन्हनि खे बेनकाब कयो वञे, जीअं अॻिते हली इन्हनि अहिड़नि हीरनि जी ईअं जेको आहे मौत वाक़ियो न थिए, इन मौत वाक़ियो करण जी रस्ता रोक कई वञे। हा सही आहे। जेको असांजो मधी जी शहर जी मुअज़्ज़ज़ सियासी समाजी शख़्सियत एडवोकेट सैयद दुर्ममन शाह, जंहिं तव्हांजे लाइ सना मखी ऐं जेको निम जो बूरो आहे उहो मोकिलियो आहे, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव दुर्ममन शाह? साईं जा थोरा हितां आहियूं। साईं जन पाण कॉल करे मूंखे ऑफर कई, असां वटि दवा आहे यूनानी जेको आहे सना मुखी आहे, कुझु निम जा पननि पीठल, हीअ शइ जेको आहे इहे साईं मोकिलिया आहिनि। थोरा हितां आहियूं। हिकिड़ो वॾी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, 7 पेशेंट आहिनि, हिकु सैनिटाइज़र, 3 साबुण डिटोल, 5, 10, 15 जेको आहे हैंड ग्लोव्स ऐं मास्कियूं वग़ैरह। हाणे इहे मास्क 14 ॾींहंनि ताईं हिकिड़ी इस्तेमालु करे पेशेंट। इन खां अलावा डॉक्टर जेको आहे टेलीफोन ते हाल अहिवाल कंदा रहनि था त बाबा छा थियो तकलीफ़ वग़ैरह। हैंड सैनिटाइज़र छा हुन खां खणी हुन ॾे पहुचायूं, हुन खां खणी हुन ॾे पहुचायूं, घटि में घटि 7 हैंड सैनिटाइज़र त ॾियणु खपनि न, हर हिकु पेशेंट खे अलॻि ॾिनूं वञी आहे। गवर्नमेंट त अरबी रुपया बजट जे हिन में चकर में माण्हुनि खे ज़लील ख़्वार करणु। जिन जी कोरोना पॉज़िटिव आई आहे उन्हनि जी सिहत या तबियत कीअं आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी बिल्कुलु। हाणे असांखे वॾो फ़िक्रु हुयो जॾहिं हिकिड़ी शइ पॉज़िटिव आई, वॾो फ़िक्रु लाइक़ु थियो त अमड़ असांजी 70-80 जे एज जी आहे, ऐं हुनखे अॻु में ई फालिज जो बि आहे, उन ट्रीटमेंट उन जी हलंदड़ आहे। असांजो हीअ त मरी वेंदी, छड़ो ॿुधंदी हुई त हेॾी ख़तरनाक बीमारी मूंखे लॻी वई आहे, हाणे प्रेशर में अची वेंदी, होॾां हो हादिसो बचिड़े जो, होॾां हीअ हादिसो, त बसि इहा त पूरी थी वेंदी। अल्हम्दुलिल्लाह करे ख़ुशि, अल्हम्दुलिल्लाह खुरम जेको आहे बिल्कुलु खाए पीए पंहिंजे हिन सां थी। ऐं ॿिया ॿाहिरि ॿिया जेके आहे हुनजी घरवारी आहे, उहा कामण जी मरीज़ आहे, शुगर जी मरीज़ आहे, उहा अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाकु लॻा पिया आहिनि, को सिम्पटम्स न आहे, का ॻाल्हि न आहे, न बुखार जो न छिक। हे ज़हनी दॿा प्रेशर त इहो लाज़मी थींदो, इहा शइ जेको आहे हिन खां को इनकार नथो करे सघे। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। साईं महिरबानी तव्हांजी। साईं तव्हांजा थोरा न लाहे सघंदासीं, असांजी जेको आहे हेॾी मदद हिमायत करे रहे, त तव्हांजो फ़र्ज़ु बि आहे। तव्हांजो हो भाउ हुयो, सहाफ़ी हुयो।